अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम है एजुकेशन इन फोकस ऐं मां आहियां तव्हांजो होस्ट नवीद नाज़िम जतोई। नाज़रीन, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां हिन पंहिंजे प्रोग्राम में तालीम जे हवाले सां मुख़्तलिफ़ इशूज़ खे डिस्कस कंदा आहियूं। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में जेका गवर्नमेंट जेका मशीनरी आहे, असिस्टेंट कमिश्नर साहब, हुननि जा जेका किरदार आहिनि हिन वक़्तु ताईं, ख़ासि तौर ते सोशल मीडिया ते जेका कैंपेन हली, हुननि सां गुफ़्तगू करण जी कोशिशि था कयूं। हुन सां गॾोगॾु असां कोशिशि था कयूं त जेको तालीम जे हवाले सां प्रॉब्लम आहे, असल में प्रॉब्लम छा आहे, प्रॉब्लम काथों शुरू थियो आहे, थोरो हिन जो हिकिड़ो बैकग्राउंड ॾेई वठूं। हुन खां पोइ जेका गवर्नमेंट जो रिस्पॉन्स आहे हुन ते बि गुफ़्तगू कयूं था। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां लाइन ते मौजूदु आहिनि मुल्क जा नामयारा दानिश्वर ऐं एनालिस्ट जामी चांडियो साहब। हुननि खां पुछूं था त सॼी सूरत हाल खे हू कीअं था ॾिसनि ऐं हुन जी नज़र में बहितरी कीअं थी सघे थी। अस्सलाम वालेकुम जामी चांडियो साहब। वालेकुम सर, मां जेको सूरत हाल आहे तालीम जे हवाले सां उहो तव्हां खां पुछणु थो चाहियां। तव्हां पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू तव्हांजी नज़र में छा आहे त हीअ जेको तालीम असांजी डाउनफॉल शुरू थियो आहे, उहो तव्हां कॾहिं खां ॾिसो था त हीअ तालीम जी जेका सूरत हाल आहे उहो ख़राबु थियणु शुरू थी आहे? ॾिसो, हीउ जेको असां वटि सिंध में जेको तालीम जो जेको ख़ासि तौर ते प्राइमरी ऐं सेकेंडरी तालीम जो जेको ख़राबु सूरत हाल आहे, उहा का राति में कोन थी आहे। उहा गुज़िरियल केतिरनि ॾहाकनि खां वठी इन ज़वाल ते वई आहे ऐं ख़ासि तौर ज़ावल जे ज़माने खां वठी इहो वधीक तेज़ी सां ज़वाल ते वई। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त हिकिड़े पासे सिंध पाकिस्तान जो वाहिद सूबो आहे जंहिंजी सूबाई बजट में 23% हिसो जेको आहे उहो तालीम लाइ मुख़्तस आहे। जी बिल्कुलु। जेके तक़रीबन वञी 138 अरब थियनि था। जी। हाणे इहो तमामु वॾो शेयर आहे। जेकॾहिं सूबाई बजट जो 23% तालीम लाइ मुख़्तस हुजे त इहा तमामु वॾी एलोकेशन आहे जेका पाकिस्तान में किथे बि न आहे। जी। ॿिए पासे जेके इंडिकेटर्स आहिनि तालीम जे परखण जा, तालीम केतिरी मयारी आहे, उन्हनि इंडिकेटर्स जे हिसाब सां जेकी गुज़िरियल केतिरनि सालनि में रिपोर्ट्स आयूं आहिनि, एसएफ जी रिपोर्ट हर साल अचनि थियूं, अलिफ ऐलान जी रिपोर्ट अचनि थियूं, एसपीडीसी जी रिपोर्ट अचनि थियूं, त उन्हनि सभिनी रिपोर्ट्स जे अंदरि इंटरनेशनल क्राइसिस ग्रुप वारनि रिपोर्ट जारी कई कि जेके बि रिपोर्ट्स आयूं आहिनि उन्हनि सभिनी में जेके इंडिकेटर्स आहिनि उनमें सिंध जी सूरत हाल बदतरीन ॾेखारी वई आहे। मां तव्हांखे मिसाल ॾियां हिकिड़ो जी। त जेके स्कूल जी जेका रेटिंग आहे या जेका तालीमी मयार जी रेटिंग जेका आहे, पाकिस्तान में 144 ज़िला आहिनि जी ऐं 144 ज़िलनि मां तव्हांखे हैरत थींदी ॿुधी त सिंध जो जेको वॾे में वॾो जेको टॉप तरक़ी याफ़्ता जेको शहर आहे कराची, उहो बि 55 नंबर ते आहे। जी बिल्कुलु। त हाणे इहा सूरत हाल आहे ऐं इहे तव्हांखे सहूलियतुनि जी हद ताईं, ॿारनि में केतिरी क़ाबिलियत आहे, ॿार केतिरा होशियार आहिनि, केतिरी हाज़िरी रहे थी, केतिरो ड्रॉप आउट जो रेशो आहे, इहे जेके बि इंडिकेटर्स आहिनि उन्हनि सभिनी में ॾिसंदव त सिंध जो बदतरीन हाल आहे। हाणे हिकिड़े पासे सभ खां वधीक बजट मुख़्तस तालीम लाइ आहे, ॿिए पासे बुरो हाल थोरो सिंध जो आहे। उन में 2-3 फैक्टर्स मुंहिंजे ख़्याल में बुनियादी आहिनि। सभ खां पहिरियों फैक्टर त आहे त जेका हुक्मरानी जो अंदाज़ आहे, जेका बैड गवर्नेंस आहे मजमूई तरह सूबे में, ज़ाहिरा तालीम खातो बि उनजो हिसो आहे, त उनजे अंदरि बि साॻी बद इंतिज़ामी आहे ऐं बैड गवर्नेंस आहे। नंबर हिकिड़ी ॻाल्हि। नंबर ॿी ॻाल्हि त जेका मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन जी जेका इंतिज़ामी मशीनरी आहे, उहा ज़ाहिरा उहा साॻी सिस्टम सवाइ कुझु फर्दनि खे जेके छॾे करे अदरवाइज़ जेका हुनजो मॉनिटरिंग सिस्टम आहे सफ़ा नाकार आहे ऐं जेका करप्शन जी लेवल तमामु मथे आहे। टे पासे तव्हां ॾिसो त कि उस्ताद जेके गुज़िरियल वॾे अरसे खां वठी अपॉइंट कया विया आहिनि, उस्तादनि जो वॾी अक्सरियत उस्तादनि जे नाले में मां ॾिसंदुसि त उहे माण्हू अपॉइंट कया आहिनि जेके उस्ताद आहिनि ई कोन, जेके न पढ़ाइनि था न पढ़ाए सघण जी अहल आहिनि, जेके पैसा वठी नौकरियूं विकियूं वयूं आहिनि। जेका हिते ख़ासि तव्हां मिसाल वठो रुगो पीर मज़र साहिब जे गुज़िरियल दौर जो। जी सर। त केतिरियूं हज़ारनि जे अंग में नौकरियूं विकियूं वयूं ऐं इहो बिना लिहाज़ उहो माण्हू क़ाबिल आहे न आहे, को मेरिट ते आहे न आहे। त हीउ जेको ऐं इहो को गुज़िरियल गवर्नमेंट खां शुरू थियो आहे, इहो गुज़िरियल केतिरनि ॾहाकनि खां सिलसिलो जारी आहे ईअं ई। जी। साॻी तरह तव्हां ॾिसो त असांजे स्कूलनि जो तमामु बुरो हाल आहे, उस्ताद अचनि नथा, बिल्डिंग्स जो बुरो हाल आहे, सहूलियतूं न आहिनि ऐं सॼी हिकिड़ी मिसमैनेजमेंट आहे ऐं इल प्लान सिरिश्तो आहे। त मुंहिंजी सलाह इहा आहे त जेसि ताईं सिंध में तालीमी एमरजेंसी नाफ़िज़ न कई वेंदी घटि में घटि 5 खां 10 सालनि ताईं ऐं अवलियतुनि में तालीम खे न रखियो वेंदो, जेसि ताईं उस्ताद मेरिट ते अपॉइंट न थींदा, करिकुलम तब्दील न थींदो, स्कूलनि खे बहितर न कबो क्वालिटेटिवली, तेसि ताईं मुंहिंजो न आहे ख़्याल त को तालीम में को अमली तरफ़ सुधार मुमकिन आहे।
अच्छा मां त इहो चवंदुसि जी सर त जेके माण्हू पैसनि जे ते बुनियाद ते अपॉइंट थी आया आहिनि उन्हनि सभिनी माण्हुनि खे कंहिं IBS सखर जहिड़े इदारे खां उनजो इम्तिहान वरितो वञे जी ऐं जेको पास करे सघे उहो रहे, जेको पास न करे सघे उनखे फारिग थो वञे। सर वो तो वॾो प्रोटेस्ट थी वेंदा वॾा तव्हांजे प्रेस क्लब जे ॾाढो ॾिसो न तालीम जो शोबो को बेरोज़गारनि खे पालण जो इदारो न आहे। जी तालीम जे वज़ारत जो बुनियादी कमु आहे तालीम ॾियणु। ठीकु बेरोज़गारनि जे बुर्ची खाननि खे हलाइण जो कमु न आहे तालीम खाते जो। इन करे बिल्कुलु तव्हां ते ख़ैर जी ॻाल्हि आहे, को मसइलो कोन्हे। ठीकु अच्छा सर ताईं बेरहम फ़ैसिला कोन थींदा तेसिताईं कोन सुधरंदो हुई सघंदो। ठीकु सर मां हिन जी जेका तव्हां सॼी ॻाल्हि कई हुन जे एडिशन में तव्हांखां इहो पुछणु थो चाहियां त लेट मी बी वेरी मच स्ट्रेट ऑन दिस के चयो वेंदो आहे त डेलिबरेटली को पंजाब जी साज़िश आहे या को ॿियनि जा नाला खयां वेंदा आहिनि त हुननि जेका तालीम खे तबाह कयो आहे ताकी सिंध सभिनि खां पोइ ते हुजे। सर तव्हां हिन पॉइंट खे केतिरो बाहि था कयो त को डेलिबरेटली ॿियनि जी तरफ़ां थियो आहे या असांजो पंहिंजी इंटरनल वीकनेसिस बि तमामु घणियूं आहिनि? ॾिसो न सिंध ऐं पंजाब जे विच में वॾा मसइला सियासी ऐं माशी जा हूंदा आहिनि, उहे अलॻि फिटनेस आहिनि, पर पंजाब को बि सिंध खे कोन तालीम जो निज़ाम तबाह करे ॾिनो आहे। सिंध जे अंदरि जेका प्राइमरी सेकेंडरी तालीम आहे उहा सिंध वटि रही आहे हमेशह। इन करे इहो अजायो लेमक्स थी वियो आहे पंजाब को सिंध जे तबाह कयो आहे। सिंध जो तालीमी निज़ाम असांजे पंहिंजे माण्हुनि तबाह कयो आहे। करप्शन, नाअहली, अक़रबा परवरी, चोर बाज़ारी ऐं बैड गवर्नेंस उन करे थियो आहे। पंजाब छा कयो आहे सिंध खे त पंजाब रोकियो आहे मास्तरनि खे पढ़ाइनि न, पंजाब चयो आहे वज़ीरनि खे तव्हां पैसनि जो नौकिरियूं विकियो ऐं मॉनिटरिंग न कयो। त मुंहिंजे ख़्याल में इहो अजायो बहानो आहे। सिंध जी तालीम मुकबल तौर ते मक़ामी तौर ते हिते जे गवर्नमेंट तबाह कई आहे ऐं मशीनरी तबाह कई आहे। अच्छा सर मां छो त हाणे तव्हां जो सॼो जेका प्रॉब्लम हुयो हुनखे हाईलाइट करे छॾियो आहे। तव्हां ॿुधायो आहे त जेका एमरजेंसी जेकॾहिं नाफ़िज़ कयूं त तव्हां सम्झो था सर जेको हिकिड़ो जनरली फ़ुक़दान थी वियो आहे हर कंहिंजो एतमाद जो जेको पाण सरकारी मास्तर आहे उहो पंहिंजे ॿारनि खे प्राइवेट स्कूलनि में पढ़ाए थो या जेको थोरो घणो बि अफोर्ड करे सघे थो प्राइवेट स्कूल में पढ़ाए थो, जेको अफोर्ड नथो करे सघे उहो एट द एंड ऑफ द डे मदरसनि खे प्रेफर करे थो पोइ बि सरकारी स्कूलनि जे कंपेरिज़न में। तव्हां सम्झो था त छा इहो ट्रस्ट जेको डेफिसिट थी वियो आहे हिन खे रीगेन करे सघिजे थो, वापसि अची सघे थो इहो ट्रस्ट? ॾिसो न कंहिं बि शोबे खे तबाहीअ खां कढी उनखे उरूज ॾे वठी वञणु मुमकिन आहे या का रॉकेट साइंस न आहे, उन तमामु सिंपल उसूल आहिनि। छाकाणि त बुनियादी तौर ते वसीलनि जी खोट त आहे कोन, खोट आहे ईमानदारीअ जी, फर्ज़ शनासीअ जी, सही रिथाबंदीअ जी ऐं इन मसइले खे सम्झण जी, अवलेजण जी। इन करे बिल्कुलु सिंध तालीम खे ठीकु करे सघे थो, दुरुस्त करे सघे थो, बशर्ते कि उनजे लाइ इहे क़दम खया वञनि। मां तव्हांखे ॿ टे क़दम ॿुधायां थो। जी सर। मुंहिंजे ख़्याल में वधीक जेके बि भर्तियूं थियनि उहे IBS सखर जहिड़े इदारे जे मार्फत थियनि। ठीकु उहो चवनि था सर हुननि जो जवाज़ आहे त NTS टेस्ट वठूं था। न न न तव्हांखे जेसि ताईं ॾिसो न हे जेके नौकरियूं हाणे ॾिनियूं वयूं आहिनि उहे त सभु पैसनि ते ॾिनियूं आहिनि न। जी हाणे जेको माण्हू 5 लख 10 लख 15 लख ॾेई नौकरी वठंदो उहो छा पढ़ाईंदो? इन करे कंहिं बिल्कुलु साख वारे इदारे जे मार्फत अपॉइंटमेंट थियनि ऐं मां चवंदुसि त मॉनिटरिंग थे 5 सालनि जे लाइ या जेसिताईं मसइलो ट्रैक ते अचे त मॉनिटरिंग सुपरवाइज़र्स जे बजाए तव्हां कंहिं साख वारे इदारे खे ॾियो त उहो मॉनिटरिंग करे इंडिपेंडेंट ऐं सॼी जेका मथां विजिलेंस आहे मॉनिटरिंग आहे उहे इदारा कनि ऐं उन सां गॾोगॾु जेका सॼी जेका बद इंतिज़ामी आहे उहा थी करे जॾहिं उन सां विजिलेंस सही हूंदी, मॉनिटरिंग सही हूंदी त हीउ मसइलो बिल्कुलु ठीकु थी सघे थो, को मसइलो कोन्हे। तव्हांखे ॾिसो त बांग्लादेश किथे पुॼी वियो आहे, श्रीलंका किथे पुॼी वियो आहे, हिंदुस्तान में कहिड़ा ग़रीब सूबो आहे किथे पुॼी वियो आहे। हिते मसइलो यानी बांग्लादेश तालीम में असांखां मथे बीठो आहे। जी अच्छा सर लास्ट इहो आहे त बिल्कुलु ठीकु करणु मुमकिन आहे बशर्ते कि पॉलिटिकल विल हुजे। बिल्कुलु सर मां लास्ट तव्हां खां सुवालु पुछणु थो चाहियां वेरी ब्रीफली कि हीअ जेका असांजी फेसबुक ते कैंपेन हली, सोशल मीडिया ते असां ॾिसूं था या ॿियनि जेका असांजा टूल्स हुया, पोइ कन्वेंशनल मीडिया ते बि हली जेका घोस्ट टीचर्स जे ख़िलाफ़, तव्हां सम्झो था हुन खां पोइ जेका गवर्नमेंट मशीनरी आहे जंहिंमें असांजा कमिश्नर साहब आहिनि, असिस्टेंट कमिश्नर्स आहिनि या ॿिया जेका आहिनि, हुननि जो को किरदारु तव्हांखे इफेक्टिव नज़र आयो आहे हिन वक़्त ताईं? ॾिसो जेका सोशल मीडिया को ज़िम्मेवार मीडिया कोन्हे, सोशल मीडिया ते ज़िम्मेवार माण्हू बि अध्ययन था कनि था, इंतिहाई मुआशिरे जा गैर ज़िम्मेवार माण्हू ऐं उहे कनि था। इन करे जेका घोसड़ू उस्तादनि जे बारे में मुहिम हली उन में बहितर माण्हुनि बि रोल प्ले कयो, बहितर रोल प्ले कयो ऐं तमामु घणो माण्हुनि में पंहिंजी किरदार कशी कई, गंदो छलायो, इहो बि थियो, ॿई शयूं थियूं।
सही त जेको ज़िम्मेवारी सां कमु कयो उनखे असां एप्रिशिएट था कयूं। जेका किरदार कशी ऐं गंद उछलाइण ऐं ग़लति ॿोली ॻाल्हाइण इहो ग़लति आहे। ठीकु त इन करे सोच बाक़ी इहो ज़रूरु आहे त माता जी जेका तव्हां ॻाल्हि कई ऑफिसर्स जी, त ऑफिसर्स में हुकूमती लेवल ते विल कोन था ॾिसूं। पर मिसाल तौर जीअं असांजो हिकिड़ो हैदराबाद में कमिश्नर दोस्त हो, हाणे नवाबशाह में हले वियो आहे, जमाल मुस्तफ़ा शाह साहब। जी सर तव्हां ॾिसो त उन पंहिंजे हैदराबाद में हुयो तॾहिं में बहितरीन हिते रोल प्ले कयो। हाणे नवाबशाह में वियो आहे बनजीराबाद, त उते बि तमामु वॾी कोशिशि कयूं त उते तालीम सुधरे। त इहे जेके ऑफिसर पंहिंजे लेखे फ़र्ज़नास आहिनि त उहे क़दम खणनि था, कमु कनि था, नतीजा समझनि था। ताज़ो हुन नवाबशाह में 2 टे कॉन्फ्रेंसूं कोठायूं, जी बिल्कुलु सुठनि उस्तादनि खे शाबाश जा सर्टिफिकेट ॾिना, जी ऐं जेके नथा अचनि उनखे मतिलबु वठि पकड़ शुरू कई। त ॾिसो त नतीजा मिलनि था ऐं ठीकु मुआशिरो तावन बि करे थो। सर इन तव्हांजी करे इहो जी बिल्कुलु सही आहे त असांजे सुठनि ऑफिसर्स खे कोशिशि करणु खपे त पंहिंजो रोल प्ले कनि। सर तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं तालीम जे हवाले सां गुफ़्तगू कई। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी जामी चांडियो साहिबु जेका आहे हिकिड़ो सॼो इंट्रोडक्टरी जेका हुनजी हुई हुन में ॻाल्हि कई त प्रॉब्लम छा आहे ऐं हुनखे बहितर कीअं करे सघिजे थो। हिन जेका असांजी गुफ़्तगू थी हुन में जामी साहिबु जेका आहे जमाल मुस्तफ़ा साहिब जो ज़िक्र कयो। असां कोशिशि कयूं था त हिन हिकिड़ो मुख़्तसर ब्रेक वठूं, ब्रेक खां पोइ वापसि अची जमाल मुस्तफ़ा साहिब सां बि गुफ़्तगू कयूं ऐं हुननि खां पुछूं त छा बहितरी जे लाइ ज़ाती तौर ते हुननि स्टेप खयां आहिनि ऐं सिस्टम खे जेकॾहिं असांखे अॻिते वधाइणो आहे त उहो कीअं मुमकिन आहे। वठूं था हिकिड़ो मुख़्तसर ब्रेक, वापसि अची हिन सिलसिले खे अॻिते था वधायूं। तव्हां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अचो त गुफ़्तगू सिलसिले खे अॻिते था वधायूं। असां सां मौजूदु आहिनि जमाल मुस्तफ़ा सैयद साहब, पाण कमिश्नर आहिनि डिस्ट्रिक्ट बेनज़ीराबाद जा। उन्हनि सां पुछूं था त एजुकेशन जे हवाले सां जेका हिकिड़ी एक्टिविज़म असांखे नज़र आई आहे जमाल साहब जे पारां, हुननि जो जेको हिकिड़ो सॼो बैकग्राउंड आहे हुन जे हवाले सां बि पुछूं था ऐं एजुकेशन जे हवाले सां हिन वक़्तु ताईं जेका पेशरफ़ थी आहे, ख़ासि तौर ते जेका असां गोस्ट टीचर जे बारे में हिकिड़ो सोशल मीडिया ते तमामु घणो ॿुधूं पिया, त हुन जे हवाले सां केतिरी डेवलपमेंट आहे, हिननि सभिनी इशूज़ ते गुफ़्तगू कयूं था ऐं हुननि खां पुछूं था त ऑन ग्राउंड उहो सॼी रियलिटीज़ खे कीअं था ॾिसनि ऐं हिन वक़्तु ताईं जेका डेवलपमेंट थी आहे हुन मां केतिरे हद ताईं सेटिस्फाई आहिनि। अचो त गुफ़्तगू कयूं था। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर मां तव्हांखां पुछणु थो चाहियां त छो त तव्हां हुते मौजूदु आहियो ऐं तव्हांजी जेका एक्टिवनेस आहे उहा तमामु घणी जेका आहे मीडिया जी बि नज़रनि में आहे। असां ॾिसूं था हीअ जेको मीडिया सोशल मीडिया जी कैंपेन खां पोइ जेको गोस्ट टीचर्स आहिनि हुन जे हवाले सां ब्यूरोक्रेसी जो रोल जेको हिन वक़्तु ताईं नज़र अचे थो, तव्हां हुनखे कीअं था ॾिसो? अदा हुन में ईअं आहे त जेको गोस्ट टीचर्स त हिकिड़ो इशू आहे। जेकॾहिं तव्हां असां पंहिंजे शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में इनखे कैंपेन फॉर एजुकेशन चऊं था ऐं कैंपेन फॉर एजुकेशन में असांजा मुख़्तलिफ़ कॉम्पोनेंट आहिनि, जंहिंमें गोस्ट टीचर हिकिड़ो कॉम्पोनेंट आहे ऐं उनखां पोइ असीं इनशाअल्लाह अॻिते वधण वारा आहियूं। रीओपनिंग ऑफ स्कूल्स ॾे वेंदासीं, टीचर्स ट्रेनिंग ॾे हलंदासीं, इनरोलमेंट वग़ैरह खे बहितर बनाईंदासीं। ऐं इन में जेतिरे क़दुरु ब्यूरोक्रेसी जो तव्हां रोल पुछो त उहो तमामु घणो इफेक्टिव थी थो सघे ऐं ज़ाहिर आहे त महकमा तालीम ऐं जेके एडमिनिस्ट्रेटिव मशीनरी इन द प्रोविंस डिवीजन्स ऐं डिस्ट्रिक्ट्स में आहे उहे गॾिजी करे तमामु मौसर किरदारु अदा करे सघनि था। अच्छा सर, मां थोरो चाहींदुमि त हिन जो थोरो बैकग्राउंड ते बि तव्हां खां ज़रूरु ओपिनियन वठां त जेको हिन वक़्तु ताईं तालीम जे हवाले सां असां ॾिसूं था त सिंध तमामु पोइते पियल आहे ऐं जेका एजुकेशन जेका आहे उहा तमामु जेका असांजी तबाही जे वेझो वञी पहुती आहे। त हुन वक़्तु हीउ जेको सॼो किसो आहे हिन में चयो थो वञे त किथे न किथे थोरो घणो कंट्रीब्यूशन असांजी ब्यूरोक्रेसी जो रहियो आहे। हुनजी शायदि नेग्लिजेंस हूंदी या मजबूरियूं आहिनि या तव्हां जेको बि नालो ॾियो, तव्हां सर हिन ॻाल्हि सां सहमत आहियो त एतिरो सुठो चेक एंड बैलेंस न रखियो वियो आहे माज़ी में जेतिरो रखणु खपे हा? ॾिसो, उन में जेको तालीम जो मसइलो आहे ऐं जंहिं नहज ते हींअर तालीम आहे उन में मुनासिब शायदि न थिए त कंहिं हिकु धुर खे उन जो ज़िम्मेदार करार ॾिजे, छो त इहो त तमामु घणनि सालनि खां ॾहाकनि खां हिकिड़ी डिग्रेडेशन थी आहे ऐं आहिस्ता आहिस्ता तालीम जो निज़ाम तबाह थियो आहे। उन में काफ़ी धुरियूं उन जो जवाबदार थींदियूं। सही। बाक़ी हाणे इहो आहे त उन में हिकिड़ी अहिड़ी मंज़ूम क़िस्म जी हिकमत अमली तश्कील ॾिनी वञे
जेका आहिस्ते आहिस्ते इन हिकु त डिग्रेडेशन खे रोके ऐं उन खां पोइ उनजे बहितरीअ जे तरफ़ वञे। अच्छा सर, तव्हांजो जेको ज़ाती तौर ते हिन वक़्तु ताईं एक्सपीरियंस रहियो घोस्ट टीचर जे हवाले सां, तव्हां स्कूल विज़िट कया, घोस्ट टीचर जी लिस्टूं बि जेका आहियूं, त हीउ जेको हिन वक़्तु ताईं तजुर्बो रहियो आहे हुनखे तव्हां कीअं था ॾिसो? ॿियनि जेको सोसाइटी जा फ्रैक्शन्स हुया हुननि जी तरफ़ां कॉपरेशन रहियो आहे या तव्हांखे चैलेंजिस बि फेस करणा पिया आहिनि? सोसाइटी जे हर तबिके जे तरफ़ां, ऐं मां उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां, उन में मीडिया, सोशल मीडिया, पॉलिटिशियन, एडमिनिस्ट्रेशन, उस्ताद तंज़ीमूं, असां सां इवन उस्ताद तंज़ीमुनि भरपूर सहकार कयो आहे। हिन महिल ताईं असां नवाबशाह डिवीज़न, बेनज़ीराबाद डिवीज़न, जंहिंमें नौशर फिरोज़, सांगड़ ऐं शहीद बेनज़ीराबाद 3 ज़िला शामिल आहिनि, उन में 330 उस्तादनि खे हिन महिल ताईं शोकाज़ नोटिस इशू करे चुका आहियूं। ऐं इहो त हिकिड़ो जारी अमल आहे। अॻे हफ़्ते जेकॾहिं तव्हां मूंखां इहा फिगर पुछंदव त मुमकिन आहे या 350 खां अॻिते हली वञे। उन में असां सां हर तबिके ताउन कयो आहे ऐं मां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। अच्छा सर, मां इहो बि पुछणु थो चाहियां त तव्हां जेका विज़िट्स कया, तव्हां ही स्कूल्स जा जेके घोस्ट टीचर्स जी लिस्टूं हुयूं, कुझु हिन में इहो हुयो त शायदि अहिड़ा बि नाला अची था वञनि जेका शायदि घोस्ट टीचर्स न आहिनि या जेका मीडिया सां कमु नथा कनि, त हू हिकिड़ो चेक ऐं डबल चेक करण वारो प्रोसेस खे इंश्योर कीअं कयो आहे सर? तव्हां इहो ॾाढो सुठो सुवालु पुछियो आहे। असांजा जेके ही टीचर्स जिन जो मां ज़िक्र थो कयां, जिन खे असां शोकाज़ नोटिस ॾिनो आहे, उहो कंहिं बि महकमे जे तरफ़ां प्रोवाइड कयल लिस्ट ते न विया आहियूं, ओके, कंहिंजे निशानदेहीअ ते न विया आहियूं। इहे सभु फील्ड विज़िट्स में एब्सेंट टीचर्स जे निशानदेही खां पोइ उन्हनि ते असां क़ानूनी कार्रवाई पिया कयूं। तंहिंजे करे उन में डबल चेक त तॾहिं रखिजे जॾहिं कंहिं लिस्ट ते रिलाए कजे। सो असां त ही फील्ड विज़िट्स जे आधार ते जेके गैर हाज़िर उस्ताद आहिनि, असां उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कयूं पिया। ऐं ॿियो त तव्हां मीडिया जी जेका ॻाल्हि कई, त असां कंहिं बि तबिके खे, कंहिं बि शख़्स खे इन में टारगेट न ठाहियो आहे। फील्ड विज़िट हिकिड़ो ऑब्जेक्टिव तरीक़ो आहे, ऑब्जेक्टिव टूल आहे। हिकिड़ो असांजो असिस्टेंट कमिश्नर खां वठी कमिश्नर ताईं हर ऑफिसर, इंक्लूडिंग डिप्टी कमिश्नर, एडिशनल डिप्टी कमिश्नर, असिस्टेंट कमिश्नर एंड माई सेल्फ, असीं फील्ड में था वञूं ऐं फील्ड में वञी हिकिड़े स्कूल में विज़िट था कयूं। उन स्कूल में जेका हाज़िरी आहे उनखे चेक था कयूं ऐं उनजे बुनियाद ते इहा कार्रवाई थी हले। ऐं ख़ैर मां तव्हां सां इहो शेयर कंदो हलां त हिन महिल ताईं उनजो नतीजो इहो निकितो आहे, जो तव्हां जेकॾहिं असांजे डिवीज़न मां पुछी ॾिसो इन्हनि 3 ज़िलनि में, त मां काफ़ी एतमाद सां थो चवां त 80 to 85% एब्सेंट टीचर्स जेके हुआ, हैबिचुअल एब्सेंट टीचर्स, उहे वापसि अची चुका आहिनि ऐं स्कूल पाण मुरादो खुलण जो अमल शुरू थी चुको आहे। सर, ही तव्हांजो हिकिड़ो तमामु सुठो अमल आहे ऐं ज़रूरु हुनखे एप्रिशिएट बि करणु खपे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेको तालीम जे हवाले सां जेकॾहिं तव्हां स्टेप खणो था त ईंदड़ नसलनि जे लाइ बि हिकिड़ो वॾो सुठो हूंदो। मां इहो तव्हांखे पुछणु थो चाहियां त सर, जॾहिं तव्हां चओ था त तव्हां फील्ड विज़िट करे ही सभु जेका आहिनि टीचर्स खे ॾिसो था जेका एब्सेंट आहिनि, हाणे एब्सेंटिज़म घटि बि थी आहे, ही जेको हिकिड़ो प्रोसेस आहे हिन वक़्तु तमामु हिकिड़ो बूम ते आहे। तव्हां बि विज़िट कयो था, तव्हां पंहिंजो सॼो स्टाफ बि तव्हां पाण सां रखो था जेका विज़िट कनि था। अॻिते हिन खे कंटिन्यू करण जे लाइ कीअं को लाहे अमल आहे सर, त जेका आहे इहा प्रोसेस वंस ईअं न हुजे त वंस एफर्ट हुजे स्टॉप थी वञे ऐं हुन खां पोइ वरी जॾहिं मीडिया जी अखियुनि खां थोरो ओझल थी वञे या सोशल मीडिया में न हुजे, पोइ वरी हिन ते एतिरो फोकस न थिए? बिल्कुलु तव्हां सही था चओ। असां हिनखे ज़ाहिरात हिकिड़ी कैंपेन जे तौर ते हलायो आहे ऐं उहा कुझु महीना हली थी सघे, 1 साल ताईं हली थी सघे ऐं आख़िर उनखे ख़तमु थियणो आहे। ऐं असां इहो ई इरादो था रखूं। असांजो मुख़्तलिफ़ अॻियां स्टेप्स आहिनि जंहिंमें एब्सेंट टीचर खां शुरू थिया आहियूं, टीचर्स ट्रेनिंग ते ईंदासीं, इंशाअल्लाह जेके क्लोज़्ड स्कूल्स आहिनि हिते उहे सभु खोलाइण जी कोशिशि कंदासीं जेके वाइबल आहिनि ऐं एनरोलमेंट वग़ैरह जा इहे इशू हल करण खां पोइ अल्टीमेटली ही ॿार त एजुकेशन डिपार्टमेंट खे ई खणणो पवंदो, पर उन में चेक्स एंड बैलेंसिस असां जेके दोस्त जिन सहकार कयो आहे, जिन जो ही ब्रेन चाइल्ड आहे, जिन सां गॾिजी वेही असां ही सॼो बहस करे हिन ॻाल्हि खे साईं आंदो आहे, उन्हनि खे हिकु दफ़ो वरी गॾु विहारबो ऐं उन्हनि खां पुछिबो त हाणे हिन कैंपेन मां जेकॾहिं असीं ॿाहिरि निकिरूं त हुनखे हिन जो कहिड़ी गारंटी थी सघे त हिन जा नतीजा ज़ाइल न थी वञनि। सो इहो ज़रूरु सिविल सोसाइटी खे या को अहिड़ियूं कमिटीज़ ठाहिणियूं पवंदियूं या को आइडिया ईंदो। असांजी तव्हांखे जेकॾहिं यादि हूंदो त शहीद बेनज़ीराबाद में फर्स्ट कॉन्फ्रेंस ऑन एजुकेशन, जी बिल्कुलु, उन जे जेको डिक्लेरेशन हुयो, एलामिया हुयो, उन जे रोशनी में असां हिन महिल ताईं अमल कयो आहे।
हाणे असां जनवरी जे महीने में सेकंड कॉन्फ्रेंस कंदासीं, तंहिंमें इहो फ़ैसिलो थींदो त हाणे अॻियां कहिड़ा क़दम खया वञनि। ऐं पोइ जीअं नज़र थो अचे त शायदि थर्ड कॉन्फ्रेंस ऑन एजुकेशन जेका हूंदी उन में इन सुवाल जो जवाबु मिलंदो जेको तव्हां पुछियो आहे, त उन में कहिड़ी अहिड़ी हिकमत अमली थी सघे, कहिड़ी तरह सिविल सोसाइटी खे बि इन्वॉल्व करे छॾिजे, ऐं जेको ज़िम्मेदार सिविल सोसाइटी जो हिसो आहे या मीडिया जा दोस्त आहिनि उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां इन्वॉल्व कजे जो इन अमल ते हिकिड़ी मुसलसल वॉच रहे। अच्छा सर, बस सेकंड लास्ट क्वेश्चन इहो पुछणु चाहींदुमि त जेका हाणे शोकाज़ नोटिस इशू थिया हुननि जे जेका जवाब आया हुननि मां तव्हांखे मोस्ट ऑफ द छा लॻो त जेन्युइन एब्सेंटिज़म्स आहिनि या तव्हांखे फील थियो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हू पंहिंजो ईमानदारी सां न पिया कनि त जेका आहे उहा जवाबु सिर्फ़ु फॉर द सेक ऑफ जवाबु ॾिनो वियो आहे का तव्हांखे वैलिड रीज़न्स नज़र नथा अचनि हुननि जा? ॾिसो, इन में बिल्कुलु इहो बि तव्हांजो ॾाढो रेलेवेंट सुवालु आहे। जॾहिं तव्हां ऑब्जेक्टिव तरीक़े सां हिकिड़ी कैंपेन हलाईंदव, कंहिं इंफॉर्मेशन, कंहिं मुख़बरी, कंहिं लिस्ट खे फॉलो न कंदव त ऑब्जेक्टिव जेको सिस्टम हूंदो उहो थोरो मैकेनिकल बि थी वेंदो आहे। असांजो सिस्टम कंहिं हद ताईं उन तव्हां चई था सघो त मैकेनिकल थियो, उन में हिकु ॾींहं जे एब्सेंट वारा या इतफ़ाक़ी एब्सेंट वारा टीचर्स बि आइडेंटिफाई थिया आहिनि, पर उन में मुकमल तौर ते उन्हनि जो तहफ़ुज़ थिए थो, जेको उन्हनि खे शोकाज़ मिले थो उन जे जवाब में इहो असां तय कयो आहे त हिकु ॿिनि ॾींहंनि जी इतफ़ाक़ी एब्सेंस वारे खे ज़ाहिर आहे त उहो ट्रीट कयो वेंदो, उनखे वधि में वधि वार्निंग ॾिनी वेंदी। उन शोकाज़ जे जवाब मां ऐं उन जे एलिगेशन मां उहो सॼी ख़बर पए थी त केरु आदतन घुसाए थो या कंहिंखां उन ॾींहुं इतफ़ाक़िया या ग़लती थी वई आहे, त ज़ाहिर आहे उन हिसाब सां जज़ा ऐं सज़ा जो अमल उन 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 हवाले सां थींदो। सही। अच्छा सर, हिकिड़ो लास्ट क्वेश्चन इहो आहे त छो त जॾहिं बि मां तालीम ते प्रोग्राम कया आहिनि त हिकिड़ी ॻाल्हि तमामु घणी असां महसूसु कंदा आहियूं, असांजे गेस्टनि बि असांखे इहा ॻाल्हि ज़रूरु बावर कराई आहे, ऐं मां छो त हाणे तव्हां हिकिड़ा रिस्पॉन्सिबल ऑफिसर बि आहियो, शायदि गवर्नमेंट ऑफिसर हुजण जे करे तव्हांजी कुझु कंस्टेंट्स बि हूंदियूं, पर पॉलिटिकल प्रेशर चयो वेंदो आहे तमामु घणो आहे। जेकॾहिं इहो पॉलिटिकल प्रेशर न हुजे त तालीम जेका आहे हुन में काफ़ी बहितरी थी सघे थी। जेका उस्ताद आहिनि उहा कंहिं MPA MN वटि जेका आहिनि हुननि वटि नौकरियूं कंदा आहिनि ऐं पघार जेका आहिनि स्कूल्स मां खणंदा आहिनि, त आई नो की इहो थोरो मुश्किल सुवालु हूंदो तव्हांजे लाइ, पर मां चाहींदुमि त सर ही सूरत हाल बि तव्हांखे इनकाउंटर करणी पई आहे, किथे तव्हांखे पॉलिटिकल प्रेशर बि आयो आहे, या तव्हां सम्झो था त तव्हांखे ज़ाती तौर ते अहिड़ी का सूरत हाल खे मुंहुं ॾियणो न पियो आहे? इहो बिल्कुलु मुश्किल सुवालु कोन्हे, ऐं तालीम एतिरो त अहम मसइलो थी वियो आहे जो हुन में असांखे पाण में वेही ऐं खुली ॻाल्हाइणु खपे, हुन में को बि मुश्किल सुवालु कोन्हे। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त इहो केस बि हूंदो जंहिंजे तरफ़ तव्हां निशानदेही कयो था, ऐं अहिड़ा बि केसिस आहिनि जीअं तव्हांखे पाण ख़बर आहे त जेके असांजा दोस्त मीडिया में आहिनि या सियासी हवालनि सां इंगेज थियल आहिनि, उहे कंहिं उन खां अलावा अहिड़ा आहिनि जेके पंहिंजो कारोबार था कनि, उन्हनि खे न कंहिं सियासतदान जी पुठ भराई आहे, न कंहिं मीडिया हाउस जी पुठ भराई आहे, उहे पंहिंजे कंहिं ॿिए धंधे सां लॻल आहिनि। इहे हर क़िस्म जा माण्हू आहिनि बिल्कुलु, पर असां जूं जेकॾहिं तव्हां लिस्टूं ॾिसो जेके हर हफ़्ते असीं उन्हनि खे पब्लिश कंदा आहियूं, ऐं ख़ासि तौर ते सोशल मीडिया में उहे ॾाढो सर्कुलेट थींदियूं आहिनि, उस्तादनि जूं तव्हां लिस्टूं ॾिसंदव, उहे नाला जेकॾहिं तव्हां गौर कंदव त उन में इन्हनि मां हर तबिके जो माण्हू अची वियो आहे। सही। जेके माण्हू सियासतदाननि सां लाॻापियल आहिनि उहे बि उन लिस्ट में शामिल आहिनि, जेके मीडिया हाउसिस उहे बि उन में शामिल आहिनि, जेके माण्हू इन्हनि ॿिन्ही सां जिन जो को अमल दख़ल न आहे, जेके पंहिंजे कारोबार था कनि, जेके ॿाहिरि वियल आहिनि, जेके कंहिं बि ॿिए सबब जे करे गोष्टू थियल आहिनि, उहे बि उन्हनि लिस्टुनि में शामिल आहिनि, पर उन्हनि खे असां अक्रॉस द बोर्ड ॾिसूं पिया। ऐं इहा तव्हांखे मां शेयर कंदो हलां त कंहिं बि क़िस्म जो हिन महिल ताईं उहे लिस्टूं ॾिसी तव्हांखे अंदाज़ो थींदो त जेकॾहिं प्रेशर अचे हा त असीं हिन महिल ताईं रुकिजी वञूं हा, उहे त असांखे इहो कंहिं क़िस्म जो प्रेशर कोन्हे, ऐं असांजा सभु स्टेक होल्डर्स जेके डिवीज़न जे हद ताईं आहिनि उहे मुकमल तौर ते असां सां तावन था कनि, ऐं उन्हनि खे असीं वक़्तन फ़वक़्तन एतमाद में वठंदा रहूं था। सर तव्हांजी वॾी महिरबानी। बसि लास्ट क्विकली मां इहो पुछणु थो चाहियां त तव्हां सम्झो था त जेकॾहिं को हिकिड़ो फ़र्द, मिसाल हाणे तव्हांजी जेकॾहिं एग्ज़ाम्पल खणिजे, जेको हिकिड़ो एक्टिव माण्हू आहे ऐं हू पर्सुएशन करे थो ॿियनि जे लाइ, तव्हां सम्झो था त सिस्टम में जेकॾहिं को हिकिड़ो माण्हू बि पंहिंजे तौर ते एफर्ट करे त सिस्टम में बहितरी थी सघे थी? हिकिड़े माण्हू जी जुज़वी बहितरी त ज़रूरु थींदी, पर इहा ॻाल्हि हिन में मीडिया खे तमामु घणो क्रेडिट वञे थो, त उन एतिरो त इन मसइले खे हाईलाइट करे ऐं उन पिच खे खणी वरितो आहे जो हाणे असां सभई इन्वॉल्व थिया आहियूं, ऐं
मां सम्झां थो त इहो हाणे पॉकेट्स में इहा शइ न रहंदी ऐं जेकॾहिं सॼे सूबे में इन ई विगर सां कमु थी रहियो आहे। मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे त असांजा जेके कमिश्नर हज़रात आहिनि उहे तक़रीबन सभई हिन में इन्वॉल्व आहिनि ऐं कंहिं न कंहिं हद ताईं सभई हिन ते कमु कनि पिया। त मां सम्झां थो त इनशाला हिन में ज़रूरु बहितरी थींदी। सर लास्ट क्विकली तव्हां ही जेका प्रायोरिटी लिस्ट में एजुकेशन तमामु मथे रखियो आहे, छा असां उमेद करे सघूं था त इहा प्रायोरिटी जेका लिस्ट आहे इहा फ़िलहाल को जेका आहे चेंज न थींदी, एजुकेशन ऑन द टॉप ई रहंदी तव्हांजी लिस्ट में? असां वटि बिल्कुलु टॉप ते रहंदी, हुन में असांखे कंहिं क़िस्म जो इबाम न आहे। सर तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असां सां ॻाल्हायो ऐं सॼो जेको एजुकेशन जे हवाले सां आहे इंट्रोडक्शन ऐं जेका ब्रीफ आहे उहा तव्हां असांखे ॿुधायो। तव्हांजी वॾी महिरबानी सर। नाज़रीन, असांजी गुफ्तगू हले पई जमाल मुस्तफ़ा सैयद साहब सां, पाण कमिश्नर आहिनि डिस्ट्रिक्ट बेनज़ीराबाद जा। हुननि खां जेका डिवीज़न बेनज़ीराबाद जा, हुननि सां जेका सॼी सूरत हाल आहे तालीम जे हवाले सां स्कूल्स जी, ऐं तव्हांखे जीअं हुननि पाण ॿुधायो त जेका 330 जेके आहिनि टीचर्स आहिनि जंहिंखे शोकाज़ नोटिस इशू थियो आहे ऐं हुननि जी हिन वक़्त ताईं जेका अपडेट हुई त 80% जेका आहे एब्सेंटिज़म घटि थी आहे। टीचर्स अचनि था स्कूल ऐं पंहिंजी जेका आहे हाज़िरी लॻाइनि था, मेक श्योर कनि था त जेका स्कूल जा टाइमिंग्स आहिनि उनखे पूरा कनि ऐं जेका आहे स्कूल ॿारनि खे पढ़ाइण घुसाइनि न। हीउ सिलसिलो ज़ाहिरी ॻाल्हि आहे तमामु हिकिड़ो तारीफ़ जोॻो अमल आहे। जिते प्रॉब्लम्स थियनि थियूं उनखे बि हाईलाइट कयूं था, जिते सुठा कमु थियनि था उहो बि असांखे ज़रूरु हाईलाइट करणु खपनि। मुख़्तसर ब्रेक वठूं था, वापसि अची असां कोशिशि कयूं था त जेके हिन सिलसिले खे कंटिन्यू कयूं ऐं लाइन ते वठूं कोट DG में AC आहे हक़ नवाज़ शर साहब। हुननि खां पुछूं था त हू जेका मुख़्तलिफ़ स्कूलनि जा विज़िट करे आया आहिनि त हुननि जी सूरत हाल हुननि कीअं ॾिठी आहे हिन मुख़्तसर ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, अचो त गुफ़्तगू सिलसिले खे अॻिते था वधायूं। असां ब्रेक ते वञण खां पहिरियों हिकिड़ो जमाल मुस्तफ़ा सैयद साहब सां गुफ़्तगू कई ऐं लिंक ॾिनो त कोशिशि कयूं था त हक़ नवाज़ शर साहब सां गुफ़्तगू कयूं ऐं हुननि खां पुछूं त ख़ैरपुर में कोट DG में जेका आहे हिन वक़्त ताईं जेका स्कूल जे हवाले सां विज़िट कया आहिनि, छा सूरत हाल आहे ऑन ग्राउंड। जेका घोस्ट टीचर जे हवाले सां हिकिड़ी तमामु घणी कैंपेन हली मीडिया ते, माण्हुनि जा मुख़्तलिफ़ फीडबैक आया त हू जॾहिं हुते विया आहिनि त हुननि छा ॾिठो आहे, बहितरी कीअं थी सघे थी, मोटिवेशन कीअं करे सघिजे थी ॿियनि खे, ऐं छा सोसाइटी में जिते इहा घोस्ट टीचर्स आहिनि का सुठी एग्ज़ाम्पल्स भी आहिनि जेका माण्हू सेल्फलेस ऐं डेडिकेशन सां जेका आहिनि तालीम जे सिलसिले खे अॻिते वधाइनि था। हिननि सभिनी इशूज़ ते गुफ़्तगू कयूं था। असां सां मौजूदु आहिनि AC कोट DG हक़ नवाज़ शर साहब, हुननि सां गुफ़्तगू कयूं था। अस्सलाम वालेकुम हक़ नवाज़। वालेकुम सलाम। हक़ नवाज़ शर साहब, मूंखे ॿुधाइजो त जेका इहा कैंपेन हली सोशल मीडिया ते ऐं पोइ मीडिया कन्वेंशनल मीडिया बि हिनखे तमामु घणो हाईलाइट कयो, जेका घोस्ट टीचर जे हवाले सां हुई, यानी जेको हिकिड़ो तालीम हिकिड़ो हो लार्जर पिक्चर में चऊं त जेको मसइलो हुयो, त तव्हां जेको सूरत हाल आहे हिन वक़्तु, छो त तव्हां हुते ऑन ग्राउंड मौजूदु आहियो, एजुकेशन जे हवाले सां जेको सूरत हाल आहे उनखे कीअं था ॾिसो? जॾहिं खां इहो घोस्ट टीचर्स ते हिकिड़ी कैंपेन हली आहे जंहिंमें मीडिया जो तमामु अहम किरदारु रहियो आहे, उन खां पोइ मुख़्तलिफ़ डिवीज़ननि में असिस्टेंट कमिश्नर्स खे डायरेक्ट चार्ज ॾिनी वई ADO जी, किथे हुननि खे इनडायरेक्टली इन्वॉल्व कयो वियो त एजुकेशन खे बहितर कजे। नवीद, ॾाढी पैथेटिक सिचुएशन आहे। असां स्कूल्स जेके बि विज़िट कया आहिनि, किथे उस्ताद न आहिनि, किथे फर्नीचर न आहे, किथे ॿारनि खे पूरा किताब न आहिनि। ओवरऑल सिचुएशन ॾाढी डिसअपॉइंटिंग आहे। अच्छा, त उनमें जी मां इहो पुछणु थो चाहियां त तव्हां चओ था जॾहिं तव्हांखे इख़्तियार मिलिया त तव्हां विया स्कूल जो विज़िट कयो आहे, तव्हां सम्झो था त इहो को मुस्तक़िल तौर ते जेको पार्ट हुजे, या तव्हां सम्झो था जॾहिं हंगामी बुनियादनि ते ऐं तव्हां जॾहिं सूरत हाल तमामु घणी ब्लीक थी वई तॾहिं वञी इहा चार्जिस मिलिया आहिनि, त छा हिन में बि का चेंज अचणु घुरिजे? को तव्हां सम्झो था त को जेका आहे बहितरी थी सघे थी हिन हवाले सां बि? न, इन में असिस्टेंट कमिश्नर्स खे इफेक्टिव बणाइण सां सूरत हाल इलाही बहितर थी आहे। घोस्ट टीचर्स जेके उस्ताद रेगुलर न हुया, उन्हनि बिल्कुलु हाणे उनखे सम्झनि था त रियलाइज़ेशन मथे लेवल ते अची चुकी आहे। पर मां सम्झां थो त असिस्टेंट कमिश्नर्स पंहिंजो सुठो किरदारु अदा कनि था, उन सां तालीम में इलाही बहितरीन आई आहे। पर मां सम्झां थो परमानेंट सोल्यूशन इन जो इहो आहे त एजुकेशन डिपार्टमेंट खे इटसेल्फ बहितर कयो वञे। उन में जेके ऑलरेडी ADOs आहिनि उन्हनि खे थोरो इफेक्टिव ठाहियो वञे त उन सां तालीम वधीक बहितर थी सघे थी।
असिस्टेंट कमिश्नर जी इन्वॉल्वमेंट सां असां जेका तालीम जी इंतहाई पैथेटिक सिचुएशन आहे उनखे असां अपर तौर ते लिफ्ट करे सघूं था, पर मां चवां थो उनखे परमानेंट बेसिस ते उतां जे जेके एडीओज़ आहिनि उन्हनि जी प्रॉपर मॉनिटरिंग कई वञे ऐं स्कूल्स में अञा जेकॾहिं टेक्नोलॉजी जे ज़रिए असां को मॉनिटरिंग टूल्स लॻाए करे उन्हनि जी हिकिड़ो कंट्रोल रूम क़ाइमु करे उते जेकॾहिं असां उनखे ॾिसी सघूं त उते स्कूलनि में छा थो थिए, छो जो असां जिते बि स्कूलनि में विया आहियूं असांखे इहो ई महसूसु थियो त प्रॉपर मैनेजमेंट जी लैक आहे, जंहिंजे करे उस्ताद गिफ़लत कनि था ऐं जंहिंजे करे शागिर्दनि जी बि इंट्रस्ट नथी रहे। असां त ॿ टनि स्कूलनि में मां वियुसि जिते बेडियूं पचाइबियूं आहिनि चुल्हा लॻा पिया, मूंखे ॾाढी दुख थियो। ॿ टनि स्कूलनि में मां वियुसि जिते कड़ब रखियल हुई, कुझु स्कूल अहिड़ा हुया जिते मां वियुसि त उते छित किरियल हुई, हालांकि उन्हनि खे रेगुलरली बुनियादनि ते SLC जा फंड्स बि मिलनि था, पर उन जे बावजूदि इहो बहितर छो कोन थो थिए? इन जो मतिलबु त उन्हनि जी प्रॉपर मॉनिटरिंग न आहे, प्रॉपर मैनेजमेंट न आहे। असिस्टेंट कमिश्नर्स आर वर्किंग वेरी वेल ऐं माशाल्लाह उन सां तव्हां ॾिसंदा हूंदो त वी आर गेटिंग वेरी गुड रिज़ल्ट्स, पर मां फ्यूचर जे लाइ चवंदुसि त असिस्टेंट कमिश्नर ते ऑलरेडी एडमिनिस्ट्रेटर जी चार्ज बि आहे, उन्हनि खे पंहिंजो रेवेन्यू जो कमु बि संभालणो आहे, इहे पाण 24 आवर वर्क कनि। जेकॾहिं तव्हांखे उन्हनि खे इन एडिशन टू एजुकेशन बि ॾींदो त उहो उन्हनि सां जस्टिस न करे सघंदा। मुंहिंजो असिस्टेंट कमिश्नर खे मॉनिटरिंग ऑफिसर ज़रूरु मुक़ररु कनि, पर इन खां पहिरियां एजुकेशन जा जेके कंसर्न ऑफिसर्स आहिनि उनखे डीपोलिटिसाइज़ कजे, उन्हनि खे मेरिट ते लॻाइजे त मां सम्झां थो सूरत हाल इलाही बहितर थींदी। अच्छा, तव्हां तमामु जेका इम्पोर्टेंट ॻाल्हि कई त पॉलिटिसाइज़ कजे ऐं मेरिट्स ते अपॉइंटमेंट्स थियनि, त हाणे छो त काफ़ी टाइम थी वियो आहे, इहो बि हर कोई माण्हू जेको आहे चए थो, हर कंहिंजी डिमांड आहे, असांखे सोसाइटी जे एवरी फ्रैक्शन ऑफ सोसाइटी असांखे इहा डिमांड नज़र में अचे थी। तव्हां सम्झो था त इहो वाक़ई पॉलिटिसाइज़ करण वारो जेको अमल आहे उहो को असांजी सोसाइटी में मुमकिन आहे, या तव्हांखे लॻे थो त थोरो मुश्किल आहे सियासी, छो त हर कंहिंजा गोल्स आहिनि? न बिल्कुलु, मां इहो तव्हांखे ख़ुशी सां चई सघां थो, जिते मां वर्क कयां पियो उते असांखे मथां पंहिंजे पॉलिटिशियन जी ॾाढी कोऑपरेशन आहे ऐं असांखे पंहिंजे ऑफिसरनि जो ॾाढो कोऑपरेशन आहे, माण्हू बि इहो ई चाहिनि था, पर जेकॾहिं मथां खां का पॉलिसी वाज़े थिए उन ते त मां सम्झां थो त इहो बिल्कुलु मुमकिन आहे। असां सभु वेलफेयर चाहियूं था ऐं एजुकेशन जंहिं क़ौम में न हूंदी त उहा क़ौम सर्वाइव न करे सघंदी इन 21st सेंचुरी में। त इहा हिकु असांजी माना मुतालबो न खणी चइजे, दिस इज़ अ नीड, इहा हर इंडिविजुअल जी नीड आहे त एजुकेशन खे बहितर कजे। उन में खोड़ सारा फैक्टर्स आहिनि, इहो फैक्टर जीअं तव्हां पाण हिनखे चयो था इहो बि हिकिड़ो वन ऑफ द इम्पॉर्टेंट आहे। ऐं असां जिते मां वर्क कयां पियो उतां जा मिनिस्टर आहिनि मंज़ूर हुसैन वसाण साहब, उन्हनि जी असांखे मुकमिल सपोर्ट हासिलु आहे। इहो हर फोरम ते उहो असांखे चवंदा आहिनि त एजुकेशन खे ॿियनि सेक्टर सां गॾु जेतिरो बहितर करे सघो था बहितर कयो। अच्छा, जी मां ॿियो इहो थोरो मूव ऑन करण थो चाहियां त हीअ सॼी जेका हिकिड़ी सिचुएशन तमामु जेका हाईलाइट थी उहा सोशल मीडिया जो हिकिड़ो जेको किरदारु आहे उन खां पोइ थी, त हीअ जेको ॿिया जेका सोसाइटी जा ब्यूरोक्रेसी जे अलावा जेका असांजा पार्ट्स आहिनि, जेका फ्रैक्शन आहिनि सोसाइटी जा, तव्हां हुन जे किरदार खे कीअं था ॾिसो, जंहिंमें मीडिया थी वियो, सिविल सोसाइटी थी वई, या ॿिया जेका असांजी इवन जेका टीचर्स एसोसिएशन्स हुयूं, तव्हां हुन जे किरदार खे कीअं था ॾिसो? एसोसिएशन जेकॾहिं कंहिंजी बहितरीअ लाइ किरदारु अदा कनि थियूं त हुननि खे एप्रिशिएट करणु खपे, पर जेकॾहिं उन सां वेलफेयर नथी थिए त मां चवां उन्हनि खे नेगेटिव रोल प्ले न करणु खपे। हे असां एमरजेंसी लाइक सिचुएशन में कमु कयूं पिया, मां चवां थो एमरजेंसी हैज़ ऑलरेडी बीन इम्पोज्ड इन एजुकेशन ऐं उन एमरजेंसी खे फर्दर सेंसिटाइज़ करण जे लाइ असांखे वार फुटिंग ते कमु करणो आहे। आई थिंक मां तव्हांखे पंहिंजो सवाल न सम्झाए सघियुमि। मुंहिंजो सवाल इहो त तव्हां ॿियो सोसाइटी जा जेका ॿिया पार्ट्स आहिनि हुननि जो कंट्रीब्यूशन कीअं था ॾिसो? जीअं इहा कैंपेन सोशल मीडिया मां शुरू थी, पोइ मीडिया हाईलाइट कयो तमामु घणो, पोइ सिविल सोसाइटी बि वञी उते बीठी, त हिन करे वरी गवर्नमेंट मशीनरी तमामु एक्टिव थी, त सोसाइटी में ब्यूरोक्रेसी जे अलावा जेका ॿिया पार्ट्स आहिनि, ॿिया फ्रेगमेंट्स आहिनि, हुननि जे किरदार खे कीअं था ॾिसो? उन में मां तव्हांखे ॿुधायां, जनरल जेका असांजी साइलेंट मेजॉरिटी आहे पब्लिक आहे, मां जिते बि स्कूलनि ते वियुसि हिकु ॿ स्कूल हुयो जेके बंदि हुया ऐं उहो छोकिरियुनि जो स्कूल हुयो, पोइ उतां जा ॻोठाणा निकिरंदी आया, लिटरली उहे असांखे इल्तिजाऊं पिया कनि त ख़ुदा वास्ते हिन स्कूल खे खोलायो। गुज़िश्ता केतिरनि ई सालनि खां असांजी नियाणियुनि खे तालीम नथी मिले, त पब्लिक पे त हुनखे वॾी एप्रिसिएशन मिले पई। मीडिया जो तव्हां किरदारु ऑलरेडी ॾिसो पिया, मीडिया बि हिनखे ॾाढो इफेक्टिवली कंट्रीब्यूट करे थी। उन खां अलावा असां वटि आहे सिविल सोसाइटी, त
त सिविल सोसाइटी में जेके बि जनरल असां वटि माण्हू आहिनि उहे बि हिनखे एप्रिशिएट कनि पिया ऐं गॾियल हिकिड़ो वर्क कनि पिया। पर जीअं तव्हां ॿुधायो त हे असुल घणो इशू आहे मैनेजमेंट जो ऐं उन में ख़ासि करे एजुकेशन मैनेजमेंट जो। जेसिताईं उनखे इफेक्टिव न कयो वेंदो तेसिताईं मां सम्झां थो उहे जेके घुरबल नतीजा आहिनि उहे हासिल करणु मुश्किल थी वेंदा। अच्छा, बसि मुख़्तसर तौर ते मां इहो पुछणु थो चाहियां त तव्हां छा था सम्झो त जेको जॾहिं तव्हां विज़िट कयो आहे त असांखे नेगेटिव कैरेक्टर तमामु घणा नज़र आया। हू टीचर्स जेके स्कूल्स ते नथा वञनि, पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइनि नथा, वञनि बि था त उते चांहि वांहि पी मोटी था अचनि। त तव्हांखे कुझु सुठी कहाणियूं जेका रोल मॉडल हुजनि, इंस्पिरेशन्स हुजनि, छा अहिड़ा बि माण्हू तव्हांखे हुते ऑन ग्राउंड नज़र आया आहिनि? न बिल्कुलु, जिते अदर साइड ऑफ द स्टोरी आहे उते मूंखे अहिड़ा बेलोस माण्हू बि मिलिया। हिकिड़ी मां उन औरत जो किरदार खे बिल्कुलु एप्रिशिएट कंदुसि जंहिंजो नालो अमीना हुई। उहा केतिरनि ई सालनि खां बिल्कुलु मुफ़्त में पढ़ाए रही हुई। मूंखे हैरत थी, उते गवर्नमेंट जेका टीचर हुई उहा बिल्कुल अवेलेबल कान हुई ऐं उहा गुज़िश्ता केतिरनि ई सालनि खां अवेलेबल कान हुई। त मां उन माई जी इन एफर्ट्स खे एप्रिशिएट कयो, उनखे पंहिंजे पॉकेट मां जेको थी सघियो मुनासिब उनखे ॾिनो ऐं मां एनजीओस खे रिक्वेस्ट कई त उन माई जी हेल्प करे ताकि अहिड़नि किरदारनि खे फाल बणाइजे जेके हिन सोसाइटी खे बहितर खां बहितर करण में किरदारु अदा कनि था। अच्छा, लास्ट क्वेश्चन इहो आहे त छा तालीम जेको हिन वक़्तु सूरत हाल आहे, असां ॾिसूं था सफ़ा ख़तरनाक नहज ते वञी पहुती आहे, त तव्हां सम्झो था त का वापसी मुमकिन आहे ऐं असां इस सिस्टम खे बहितर करे सघूं था? माण्हुनि जो जेको ट्रस्ट ख़तमु थी वियो आहे सरकारी इदारनि मां, को बि पंहिंजे ॿारनि खे सरकारी स्कूलनि में दाख़िल करणु नथो चाहे, त डू यू थिंक या डू यू फोरसी के इहो ट्रस्ट वापसि बहाल करे सघिजे थो? न, उहो तालीम जी मां सम्झां थो हालत ख़राबु आहे, बिल्कुलु उहो सेटिस्फैक्ट्री न आहे। पर इन खां डिसअपॉइंट बि न थियणु खपे। बिल्कुलु ईअं बि न चइजे त तालीम बिल्कुलु ख़तमु थी वई आहे। स्कूल हलनि था, उस्ताद अचनि था, उन में बिल्कुलु 20-30% उहे घोस्ट टीचर्स बि आहिनि, उन में 10 to 15% उहे उस्ताद बि आहिनि जेके रेगुलरली पढ़ाइनि नथा। पर एट द सेम टाइम असां वटि सिस्टम फंक्शन करे पियो। इनखे फर्दर स्ट्रेंथन करिणो आहे ऐं मां चवां थो व्हेन ऑल इज़ लॉस्ट होप इज़ स्टिल देयर। इहो ईअं बिल्कुलु नाउमीद न थियणु खपे त पोइ असां वटि तालीम में उहो मस्बत रोल प्ले न पियो थिए। असां पाण हिननि हाई स्कूलनि जा पढ़ियल आहियूं, असां पाण पढ़ी करे अॻिते आया आहियूं, पर इहा जेका गैप आई आहे ऐं जंहिंमें मैनेजमेंट वीक थी वई आहे, ख़ासि तौर ते एजुकेशन मैनेजमेंट, इन्ही खे जेकॾहिं असां स्ट्रांग कयूं त मां सम्झां थो इहे ई असांजा हाई स्कूल इन्हनि प्राइवेट स्कूल्स खां शायदि बहितर परफॉर्म करे सघनि। हक़ नवाज़ शहर, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं जेका सूरत हाल ऑन ग्राउंड तव्हां ॾिठी हुन जे हवाले सां असांखे अपडेट कयो, असांजे नाज़रीन खे अपडेट कयो। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी त तालीम जे हवाले सां हिकिड़ी शइ जेका ॿिन्हिनि जेका असांजा महिमान हुया हुननि में असांखे नज़र आई त हिकु त उमेदु आहे हुननि खे ऐं हू सम्झनि था त बहितरी जे लाइ जेकॾहिं एफर्ट कजे, कोशिशूं कजनि त बहितरी बिल्कुलु मुमकिन आहे। हिन सिस्टम खे ई सुधारे सघिजे थो। हिन सिस्टम में ई जेकॾहिं मैनेजमेंट खे थोरो पॉलिटिसाइज़ कजे ऐं जेकॾहिं मैरिट जी बुनियाद ते भर्तियूं थियनि त जेको सिस्टम आहे तालीम जो इहो डिलीवर करे सघे थो। पर हिकिड़ी ॻाल्हि जेका ॿिन्हिनि जी तरफ़ां असांखे कॉमन नज़र आई त जेका तालीम आहे हुनखे तमामु सीरियस क़िस्म जी प्रायोरिटी लिस्ट में रखणु खपे ऐं जेका आहे उनखे वार फुटिंग्स ते हुन जे कम खे बहितर बणाइण जे लाइ कोशिशि करणु खपे। हुन में का बि हाणे गुंजाइश न रही आहे त हुनखे असां लाइट वठूं या हुनखे असां नेग्लिजेंस जी असांखे किथे बि हाणे जेका आहे उहा नज़र नथी अचे। असां सभिनि खे हिन हवाले सां कुझु न कुझु किरदारु अदा करिणो पवंदो। जेकॾहिं हिकिड़ो सोसाइटी जो को शख़्स उथे थो ऐं पंहिंजो कमु करे थो त सोसाइटी जे ॿियनि जुड़नि खे बि खपे त हुननि खे स्ट्रॉन्ग कनि, हुन सां गॾिजी बीहनि ताकी जेका असांजो तालीम जो इशू आहे, तालीम जे हवाले सां हिन वक़्त ताईं जेका असां ॾिसूं था त तमामु सूरत हाल ख़तरनाक थी वई आहे, हुन में बहितरी अची सघे। हिन सां नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु पूरो थो थिए। पंहिंजे होस्ट नवीद नाज़िम जदोई खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।